जेकॾहिं असां फिज़िक्स में फोर्स क्वांटिटी जी ॻाल्हि कयूं, जंहिंखे असां सिंधीअ में ज़ोर चवंदा आहियूं, त उन जी वज़ाहत सां असांखे ख़बर पवे थी त फोर्स इज़ अ पुश आर पुल ऑन एन ऑब्जेक्ट। मतिलबु त जेकॾहिं असां कंहिं जिस्म खे धिको ॾियूं या कंहिं जिस्म खे छिकियूं त असां चवंदा आहियूं त असां हुन ते ज़ोर लॻायो आहे। जेकॾहिं असां मिसाल जे तौर ते ॿ जिस्म खणूं जंहिंमें हिकु जिस्म जो मायो घटि आहे मतिलबु हल्को जिस्म आहे, ॿिए जिस्म जो मायो घणो आहे मतिलबु ॻरो जिस्म आहे, त हल्के जिस्म खे धिको था ॾियूं त उहो हरकत में थो अचे। ओतिरो ई धिको जेकॾहिं असां कंहिं ॻरे जिस्म खे ॾियूं था त उहो हरकत में नथो अचे। पर हिननि ॿिन्हिनि कंडीशन में छा धिके ॾियण सां फोर्स अप्लाई थियो आहे? जेकॾहिं असां न्यूटन सेकेंड लॉ ऑफ मोशन जी ॻाल्हि कयूं त उन जे मुताबिक़ फोर्स इज़ इक्वल्स टू मास इनटू एक्सिलरेशन। पहिरीं कंडीशन में त असां ॾिसूं था त बॉडी हरकत में आई त चऊं था त एक्सिलरेशन प्रोड्यूस थियो, त पहिरीं कंडीशन में त फोर्स अप्लाई थियो। पर सेकेंड कंडीशन में जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त जेका ॻरी बॉडी हुई, ॻरो जिस्म हो, उन मूव न कयो, उन हरकत न कई, त असां चवंदासीं त उन में एक्सिलरेशन ज़ीरो हुई। तंहिं करे फोर्स में जेकॾहिं असां एक्सिलरेशन ज़ीरो रखूं त फोर्स बि ज़ीरो थी वेंदो। त जेकॾहिं असां न्यूटन सेकेंड लॉ ऑफ मोशन जी ॻाल्हि कयूं त उन जे मुताबिक़ सेकेंड बॉडी में फोर्स अप्लाई न थियो। पर असांजे ज़हन में त आहे त असां त उनखे धिको ॾिनो, पोइ फोर्स छो न अप्लाई थियो, बॉडी मूव छो न कयो। फोर्स या त बॉडी खे हरकत में आणे थो या त हरकत में आणण जी कोशिशि करे थो। पर हिन कंडीशन में असां जॾहिं हिन जिस्म खे ॻरे जिस्म खे धिको बि ॾिनो पर उहा हरकत में छो न आई। जंहिं जिस्म ते असां धिको हयूं उहो जिस्म हरकत में न आयो, छो त असांजे एक्सटर्नल फोर्स जे इक्वल ऐं अपोज़िट में हिकु ॿियो फोर्स अप्लाई पियो थिए उन बॉडी ते, जेको आहे फ्रिक्शन फोर्स, जेको ज़मीन जे करे आहे। जेतिरो असां धिको वधाईंदा वेंदासीं, पंहिंजे एक्सटर्नल फोर्स खे वधाईंदा वेंदासीं, ओतिरो फ्रिक्शन फोर्स वधंदो, जेसिताईं उन जी का लिमिट न अचे, ऐं उहा लिमिट हिन जिस्म जे वज़न जे हिसाब सां आहे। मतिलबु असां ईअं चई सघूं था त जॾहिं असांजो एक्सटर्नल फोर्स फ्रिक्शन फोर्स खां वधी वेंदो, फ्रिक्शन फोर्स जी लिमिट खां पार थी वेंदो, त पोइ हीअ बॉडी, हीअ जिस्म मूव करे सघे थो, हरकत में अची सघे थो। जेकॾहिं असां एक्सटर्नल फोर्स खे वधायूं, मतिलबु त घणे फोर्स सां उन गाॾी खे या उन जिस्म खे छिकियूं या धिको ॾियूं, जिस्म आहे उहो मूव करे सघे थो। फ़र्ज़ु कयूं त हिकु बॉल मेज़ ते रखियलु आहे ऐं सुकून जी हालत में आहे, त असां छा था सम्झूं त इन ते फोर्स अप्लाई थी रहियो आहे या न? जी बिल्कुलु थी रहिया आहिनि। हिकु फोर्स ज़मीन जे करे हिन ते वर्टिकल डाउनवर्ड अप्लाई थी रहियो आहे, जेको आहे ग्रेविटेशनल फोर्स, ऐं हीअ कंहिं मेज़ ते कंहिं मथाछिरे ते रखियलु आहे, त हिकु फोर्स हिन ते वर्टिकली अपवर्ड लॻी रहियो आहे, जंहिंखे नॉर्मल रिएक्शन फोर्स चवंदा आहिनि। ऐं इहे ॿई फोर्सिस हिक ॿिए जे बैलेंस आहिनि, त असां चवंदासीं त उन्हनि ते नेट फोर्स, टोटल फोर्स ज़ीरो आहे। बैलेंस जो मतिलबु इहो आहे त नॉर्मल रिएक्शन फोर्स बि जेकॾहिं 2 न्यूटन आहे त ग्रेविटेशनल फोर्स बि 2 न्यूटन हूंदो, ऐं इहे ॿई फोर्सिस हिक ॿिए जे अपोज़िट आहिनि। त तंहिं करे जेकॾहिं असां हिननि ॿिन्हिनि फोर्सिस खे एड कंदासीं त 2 न्यूटन प्लस माइनस 2 न्यूटन इज़ इक्वल्स टू 0 न्यूटन। तॾहिं असां चऊं था त इन ते टोटल जेको फोर्स आहे उहो ज़ीरो आहे। हिकु फोर्स न, पर फोर्सिस जो जमा जेको आहे, टोटल जेको अप्लाई थी रहियो आहे उहो ज़ीरो आहे। तंहिं करे हीअ बॉल सुकून जी हालत में आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हीअ टेबल हटाए छॾियूं त बॉल मूव कंदो, हरकत में अची वेंदो, ज़मीन ते किरी पवंदो, छो त उन ते हींअर हिकिड़ो फोर्स सिर्फ़ु ज़मीन जो लॻी रहियो आहे, सरफेस जो फोर्स न हो जेॾीमहिल हू मूव करे रहियो हो या टेबल खे असां उन मां हटाए छॾियो। त मतिलबु त फोर्सिस जेके बैलेंस आहिनि तॾहिं ई बॉडी हरकत नथी करे, पर जेकॾहिं अनबैलेंस फोर्स थी वञे त बॉडी हरकत कंदी। जेकॾहिं असां अहिड़ी सरफेस सपोज़ कयूं जंहिं ते का बि फ्रिक्शन न हुजे, का एयर रेजिस्टेंस बि उन जॻह ते न हुजे, सपोज़ था कयूं उन फ्रिक्शन लेस सरफेस ते हिकु बॉडी यूनिफॉर्म वेलोसिटी सां मूव करे रही आहे। सपोज़ था कयूं त उन जी यूनिफॉर्म वेलोसिटी आहे 2 मीटर पर सेकेंड। जॾहिं उहो बॉल यूनिफॉर्म वेलोसिटी सां मूव करे रहियो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके बि शयूं, जेके बि जिस्म हिन धरती ते आहिनि उन्हनि ते ग्रेविटेशनल फोर्स अप्लाई थिए थो, ऐं हीअ बॉल कंहिं सरफेस ते आहे त उन जे करे उन ते हिकु ॿियो फोर्स अप्लाई थींदो, जंहिंखे असां नॉर्मल रिएक्शन फोर्स था चयूं, जेको ग्रेविटेशनल फोर्स जे इक्वल हूंदो पर अपोज़िट हूंदो। तंहिं करे असां चवंदासीं त इहे ॿई फोर्सिस
जेको आहे सो बैलेंस आहिनि, तंहिं करे असां चई सघूं था त बॉल जेको यूनिफॉर्म वेलोसिटी सां मूव करे रहियो आहे उन ते नेट फोर्स 0 आहे, मतिलबु टोटल फोर्स 0 आहे। जेको जिस्म जेको बॉल यूनिफॉर्म वेलोसिटी सां मूव करे रहियो आहे, जेकॾहिं उन ते अचानक एक्सटर्नल फोर्स अप्लाई थी वञे जेको अनबैलेंस हुजे त ही बॉल पंहिंजी रफ़्तार खे चेंज करे छॾींदो, मतिलबु त हाणे ही यूनिफॉर्म वेलोसिटी सां मूव न कंदो। मतिलबु त यूनिफॉर्म वेलोसिटी में बि जेके फोर्सिस हूंदा आहिनि बैलेंस्ड हूंदा आहिनि। जॾहिं उहे फोर्सिस अनबैलेंस थी वेंदा आहिनि त उहा बॉडी यूनिफॉर्म वेलोसिटी सां मूव न कंदी आहे, उनजी वेलोसिटी चेंज थी वेंदी आहे। जॾहिं का बॉडी सुकून जी हालत में आहे त असां चवंदा आहियूं त उन ते नेट फोर्स 0 आहे, उन ते टोटल फोर्स जेको अप्लाई थी रहियो आहे उहो 0 जे बराबरि आहे, मतिलबु उन ते जेके फोर्सिस अप्लाई थी रहिया आहिनि उहे बैलेंस आहिनि। पर जेकॾहिं बॉडी यूनिफॉर्म मोशन सां मूव करे रही आहे, यूनिफॉर्म वेलोसिटी में आहे, तॾहिं बि असां चवंदासीं त उन ते नेट फोर्स टोटल फोर्स 0 आहे, छो त यूनिफॉर्म मोशन में उन ते को एक्सटर्नल फोर्स नथो अप्लाई थिए, हुनजी मोशन जेको आहे सो यकसां आहे, तंहिं करे उन ते टोटल जेको फोर्स आहे उहो 0 थी वेंदो। सभई फोर्सिस जेके अप्लाई थी रहिया आहिनि उन मोशन जे दौरान असां चवंदासीं त उहे बैलेंस्ड आहिनि। जेकॾहिं असां फोर्स जे SI यूनिट जी ॻाल्हि कयूं त सभ खां पहिरीं असांखे उन जे फॉर्मूले खे सम्झणो पवंदो त फोर्स मास इंटू एक्सेलरेशन आहे। मास जो यूनिट किलोग्राम ऐं एक्सेलरेशन जो यूनिट मीटर पर सेकेंड स्क्वायर आहे, तंहिं करे असां चई सघूं था त फोर्स जो यूनिट किलोग्राम मीटर पर सेकेंड स्क्वायर आहे, ऐं जंहिंखे असां न्यूटन बि लिखी सघूं था जंहिंजो सिंबल आहे N। त तंहिं करे असां ईअं बि चई सघूं था त फोर्स जो SI यूनिट न्यूटन आहे। जेकॾहिं असां फोर्स जे फॉर्मूले में एक्सेलरेशन जी जॻह ते रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी रखूं त असांजो फॉर्मूलो थी वेंदो फोर्स इज़ इक्वल्स टू मास इंटू डेल्टा वी डिवाइड बाई टी, मतिलबु टाइम, डेल्टा वी चेंज इन वेलोसिटी डिवाइड बाई टाइम। जेकॾहिं असां मास खे चेंज इन वेलोसिटी सां मल्टीप्लाई कंदासीं त असांखे चेंज इन मोमेंटम मिली वेंदो, तंहिं करे ही फोर्स थी वेंदो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम। मतिलबु असां इहो चई सघूं था त फोर्स चेंज इन मोमेंटम डिवाइड बाई टाइम अप। जेकॾहिं कंहिं जिस्म ते फोर्स अप्लाई थिए थो त उन खां पोइ उहो फोर्स केतिरो असरु करे थो या कहिड़ा असरु छॾे थो उन जे बारे में ॻाल्हि था कयूं। त जेकॾहिं कंहिं बॉडी ते फोर्स अप्लाई थींदो त फोर्स अप्लाई थियण सां उन बॉडी जी स्पीड चेंज थी सघे थी, उन बॉडी जो डायरेक्शन, उन बॉडी जो तरफ़ चेंज थी सघे थो। फोर्स जे करे जेकॾहिं का बॉडी रेस्ट में आहे त मोशन में अची सघे थी, हरकत में अची सघे थी। जेकॾहिं का बॉडी हरकत करे रही आहे त उहा रेस्ट में सुकून वारी हालत में अची सघे थी। फोर्स कंहिं बॉडी जे शिकिल ऐं साइज़ खे बि तब्दील करे सघे थो। जेकॾहिं असां फोर्सिस जे टाइप्स जी ॻाल्हि कयूं त हिकु क़िस्म आहे कॉन्टेक्ट फोर्सिस जो, जीअं त अप्लाइड फोर्स या जंहिंखे असां मस्कुलर फोर्स चवंदा आहियूं, उहो हिकु कॉन्टेक्ट फोर्स आहे जेको असांजे मसल्स जे ज़रिए कंहिं बॉडी ते अप्लाई थिए। उन खां पोइ एयर रेजिस्टेंस फोर्स कॉन्टेक्ट फोर्स आहे, मतिलबु त जॾहिं का बॉडी मूव करे रही आहे त उनखे सुकून में आणण में एयर रेजिस्टेंस बि कमु कंदी आहे अपोज़िट में, तॾहिं उहो बॉल सुकून में अची सघे थो एयर जे करे, हवा जे करे। जेकॾहिं का बॉडी कंहिं सरफेस ते कंहिं मथाछिरे ते रखियलु आहे त उन ते हिकु फोर्स अप्लाई थिए थो वर्टिकली अपवर्ड, जंहिंखे असां नॉर्मल फोर्स चवंदा आहियूं, उहो बि कॉन्टेक्ट फोर्स आहे। उन खां पोइ जेको टेंशन फोर्स आहे, रस्सी में तनाव पैदा थिए थो, छिक पैदा थिए थी, उनखे बि असां कॉन्टेक्ट फोर्स चवंदा आहियूं। फ्रिक्शन फोर्स बि हिकु कॉन्टेक्ट फोर्स आहे। जॾहिं को बि जिस्म ज़मीन ते मूव करे रहियो हूंदो आहे त उनखे रोकण जे लाइ उन जे ई मूवमेंट जे अपोज़िट हिकु फोर्स अप्लाई थींदो आहे, जंहिंखे फ्रिक्शन फोर्स चइबो आहे। ॿिए क़िस्म जो फोर्स आहे नॉन कॉन्टेक्ट फोर्स, जीअं त मैग्नेटिक फोर्स। मैग्नेटिक फोर्स खे अट्रैक्ट करण लाइ ज़ोर लॻाइण जे लाइ कॉन्टेक्ट जी ज़रूरत न आहे, मुफ़ासिले खां ई शयुनि खे अट्रैक्ट करे सघे थो। ग्रेविटेशनल फोर्स, जेकॾहिं का बॉडी ज़मीन ते आहे या ज़मीन जी लेवल खां मथे आहे त उन ते हिकु फोर्स अप्लाई थींदो आहे वर्टिकली डाउनवर्ड, जंहिंखे असां चवंदा आहियूं ग्रेविटेशनल फोर्स, ऐं उनखे कॉन्टेक्ट जी ज़रूरत न आहे अप्लाई थियण जे लाइ। न्यूक्लियर फोर्स बि हिकु अहिड़ो फोर्स आहे जेको नॉन कॉन्टेक्ट फोर्स आहे, छो त उनखे अप्लाई करण जे लाइ कॉन्टेक्ट जी ज़रूरत नथी थिए, हू मुफ़ासिले खां बि पंहिंजो ज़ोर अप्लाई करे सघनि था। हाणे जेकॾहिं असां बैलेंस्ड फोर्सिस जी ॻाल्हि कयूं त उहे कहिड़े क़िस्म जा फोर्स आहिनि, त उन्हनि में असांखे इहा ख़बर पए थी त ॿ फोर्सिस बैलेंस तॾहिं चइबा जॾहिं उन्हनि जी क़ीमत सेम हुजे ऐं डायरेक्शन अपोज़िट हुजे, त उहे हिक ॿिए खे बैलेंस कंदा। जीअं त F1 फोर्स आहे, पहिरियों फोर्स आहे, उहो बि 10 न्यूटन आहे, F2 फोर्स ॿियो फोर्स आहे, उहो बि 10 न्यूटन आहे, त पोइ असां चवंदासीं त इहे ॿई फोर्सिस बैलेंस्ड आहिनि। जेकॾहिं असां अनबैलेंस फोर्सिस जी ॻाल्हि कयूं त उन में हिकु फोर्स वधीक हुअणु घुरिजे ऐं ॿियो फोर्स घटि हुअणु घुरिजे।
जंहिं तरफ़ फोर्स वधीक आहे त बॉडी जी मूवमेंट बि उन तरफ़ थींदी। त मतिलबु त क़ीमतुनि में ॿई फोर्सिस इक्वल न हुजनि तॾहिं असां चवंदासीं त इहे ॿई फोर्सिस अनबैलेंस्ड आहिनि ऐं हिक ॿिए खे बैलेंस नथा कनि, हिकु फोर्स वधीक आहे ऐं ॿियो घटि आहे।